हाणे जॾहिं हिसाब किताब में सभ खां पहिरीं हिसाब हुकूक इंसान जे मथां ॿ क़िस्म जा आहिनि, चङी तरह सम्झो। हिकु आहिनि इंसान जे मथां हुकूकुल्लाह, अल्लाह जा हक़, सम्झिजो चङी तरह। अच्छा, ॿिया आहिनि हुकूकुल इबाद, माना माण्हुनि जा हक़। क़यामत में सभ खां पहिरीं जेको हिसाब किताब कयो वेंदो उहो हुकूकुल इबाद जे मुतालिक़ कयो वेंदो। छाजे मुतालिक़ कयो वेंदो बाबा? पीउ जो हक़, भाउ जो हक़, मासी जो हक़, पुफी जो हक़, मिट जो हक़, पाड़े वारे जो हक़, फलाणे जो हक़। इहे दुनिया जे अंदरि जेके हुकूकुल इबाद आहिनि न, सभ खां पहिरीं पुछा कंहिंजी कई वेंदी? ॾाढा ॻाल्हायो, हुकूकुल इबाद। हुकूकुल इबाद मां सभ खां पहिरीं पुछा कंहिंजी कई वेंदी? कहिड़ो अमल आहे, कहिड़ो गुनाह आहे जंहिंजे बारे में सवाल थींदो? अव्वलु मा युक़ज़ा बैन अन्नासि यौमल क़ियामति फ़िद्दमाए, सभ खां पहिरीं क़यामत में हिसाब किताब नाहक क़त्ल जे बारे में सवाल कयो वेंदो। कंहिंजे बारे में बाबा सवाल कयो वेंदो? जंहिं कंहिं माण्हू खे नाहक क़त्ल कयो आहे। यार कसम अथव अल्लाह जो। अच्छा, हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, क़यामत जे ॾिहाड़े मक़तूल जंहिंखे मारियो वेंदो ऐं जेको कातिल हूंदो, क़यामत जे ॾिहाड़े उहो मक़तूल उन कातिल खे गाटे खां पकिड़े करे अल्लाह जी बारगाह में वठी ईंदो। ओ मुंहिंजा रब, हिन मूंखे क़त्ल कयो, हिन खां पुछ मूंखे छो मारियो आई? हिन खां सवाल त कर, मूंखे छाजे करे बेदर्दी सां मारियो आई? मां त हिन छाजे करे ज़ुल्म सां हिन मुंहिंजो खून वहायो? हिकु रिवायत में अचे थो, हिन ज़मीन ऐं आसमान जे रहण वारा सभु माण्हू, सम्झिजो चङी तरह ॻाल्हि खे। ॾिसो, असां वटि सिर्फ़ु अलाह जो क़ुर ऐं हदीस आहे, टीं ॻाल्हि असां वटि आहे ई न। ॿाहिरि निकिरंदा ई न आहियूं, टाइम ई न आहे जो माण्हू ॿाहिरि निकिरे। ॿाहिरि उहो निकिरंदो जंहिं वटि इल्मु न हुजे, ॻाल्हि सम्झ में न अचे। हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, हिन पूरी रूए ज़मीन जे मथां रहण वारा माण्हू, जिन ऐं इंसान, जिन हुजनि या तोड़े, जेकॾहिं हिकिड़े माण्हू खे क़त्ल करण जे अंदरि इहे सभु मुलविस हुजनि न, अल्लाह इन्हनि सभिनी खे जनम जी बाहि जे अंदरि उछलाईंदो। सभु हड़नी खे अल्लाह जनम जी बाहि जे अंदरि उछलाईंदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? अल्लाह जे रसूल फरमायो, जंहिं माण्हू हिकिड़ो बि लफ़्ज़ ॻाल्हायो, छा? ॾिसो, मां अल्लाह जे रसूल जी हदीस नक़ल कयां थो। जंहिं माण्हू कंहिं माण्हू खे माराइण जे लाइ हिकिड़ो रुगो जुमिलो ॻाल्हायूं, उहो हिकिड़े जुमिले ॻाल्हाइण जे करे जॾहिं ईंदो न, पोइ हुनजे निरड़ जे मथां लिखियलु हूंदो, अल्लाह जी रहमत खां परते धिकारियल इंसान। अल्लाह जी रहमत आहे। तव्हां असां थोरो गौर त कयूं न, पंहिंजे केतिरा असां माण्हू अॼु जानवर खे मारणु ॾुखियो आहे, इंसान खे मारणु सवलो आहे। हाणे हिकिड़ो वीचारो नौजवान हुयो जेको लुंड हुयो, उन वीचारे जो सोशल मीडिया ते ईंदो हो, तक़रीबन सिंध जे लाइ ॻाल्हाईंदो, सिंध जे हुकूक जे लाइ। नौजवान उनजे कातिल खे जॾहिं ॿधऊं, पुलिस वारा हुननि खां इंटरव्यू था वठनि, बाबा ॾे हाल अहिवाल, तो हिनखे छो मारियो आहे, छाजे करे तो हिनखे क़त्ल कयो आहे? चई, मूंखे हिनजे मारण जी 50,000 रुपया रक़म ॾिनी वई आहे। छा मूंखे हिनखे मारण जी घणी रक़म ॾिनी वई आहे? ॾाढा ॻाल्हायो, 50,000 रुपया। अॼु मुसलमान जी कैफ़ियत ई आहे, 50,000 जे करे इंसान खे मारे। तव्हां असां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि मुहासिबो कयूं त केतिरा माण्हू असां हाजी, नमाज़ी, ज़काती, इन्हनि क़त्लनि जे अंदरि तव्हां असां मुलविस आहियूं। कारोकारी वारो मसइलो वठो, उन में चङा भला दीनदार, नमाज़ी, परहेज़गार, तव्हां असां उन जे अंदरि गिरफ़्तार आहियूं। अल्लाह जी ज़ात गिरामी जो कसम आहे, ही क़ुरान मुंहिंजे आॾो पियो आहे। अवां मुंहिंजे इन मारूज़ात सां तव्हां उनजी ताईद कयो या न कयो, तव्हांजो ज़हन उनखे मञे या न मञे, तव्हां चाहे राज़ी रहो या न रहो, पर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जो हुकुम आहे। जेकॾहिं अवां शरीयत खां हटी करे उन मामले जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो ताउन कयो आहे, त पोइ यादि रख, क़यामत जे ॾिहाड़े तोखे इन जो हिसाब किताब रब जी कोरट में ॾियणो पवंदो। कंहिं बेगुनाह जे क़त्ल जे अंदरि जेकॾहिं तुंहिंजा हथ मुलविस निकिता, कंहिं बेगुनाह खे मारणु त पंहिंजी जाइ ते आहे। सिबाबुल मुमिन फुसूकुन व क़ितालुहु कुफ्रुन, मोमिन खे घार ॾियणु हिकिड़ो वॾो गुनाह आहे, उनखे क़त्ल करणु त कुफ्र जो दर्जो आहे। इहो मुसलमान जो कमु ई न। सभ खां पहिरीं जेको हिसाब किताब क़यामत जे ॾिहाड़े कयो वेंदो, हुकूकुल इबाद मंझां नाहक क़त्ल जे बारे में। तो हिन बेगुनाह खे छो मारियो?